हेलो अस्सलाम वालेकुम बाबा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो नी सफ़ा ईअं टेटो लॻा पिया हो नी मां अॼु साईं इनायतुल्ला साहिब चांडियो सां ऐं जेको आहे सो साईं जलील थेबो साहिब सां गॾु आहियां मां हिते लाड़काणे में बसि या भाई आयासीं मां महिराणे स्कूल में आयासीं मां चयो नंढड़नि ॿारनि खे बि थोरो सम्झायां त ख़्वाब छा हूंदा आहिनि मां त कॾहिं स्कूल कोन वियसि बसि पोइ मां चयो हाणे ॿारड़ा जेके वञनि था उन्हनि खे थोरो इहो मोटिवेट मूंखे त नालो बि नथो अचे इहो थोरो कयां नी त मतां मन को अबा असांजा सिंधी अॻिते वधी पियो माने मन को वीचार आहे जेको आहे सो साईं मूंखे ॿुधाए पियो त चए मासी जेके असां वॾा माण्हू आहियूं या वॾा माना ईअं सम्झो हाणे असांजा दिमाग़ ज़ंगू लॻी विया आहिनि त हाणे जेके नवां नंढड़ा ॿार आहिनि जेको आहे सो उन्हनि खे थोरो मोटिवेट अचे कर त उहो जेको आहे मन को अॻिते वधण जी कोशिशि था करनि ऐं कुझु थी पवनि त बसि हे हाणे वञा थी पई ॿिए स्कूल में कॉमर्स कॉलेज मूंखे त ख़बर बि कोन्हे अलाए कहिड़ा कहिड़ा स्कूल अची विया आहिनि असांजे ज़माने में अबा 10वीं पास वारो बि माना ईअं सम्झो ॼणो PhD कयूं वेठो हूंदो हुयो हाणे त अलाह जो शुक्र आहे माण्हू तरक़ी बि कनि था पिया ऐं साईं तव्हां कुझु चओ नी मां सिर्फ़ु ॻाल्हायां छा भला अॼु को ॾींहुं मसी तव्हांजे हवाले आहे ऐं तव्हांजी जेके ही अपलोड्स आहिनि जेका तव्हांजे मतिलबु अवेयरनेस क्रिएट कयो था यकीन कयो त इन ॾाढो असांखे हिकिड़ो अट्रैक्ट कयो आहे ऐं असांजी इहा ई कोशिशि आहे त पंहिंजे नौजवाननि ॿारनि मज़मून लाइ तव्हांजे इन हिकु मज़ा ऐं बहितरीन टेक्निकल आवाज़ जे थ्रू हिकु ॾाढो करिज़म आहे जेका तव्हां में इन आवाज़ में जेका ॻाल्हाइण में जेका मोटिवेशन में ॾाढो निकिता आहियूं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां टाइम ॾिनो आहे मासी त ॿारनि खे में शऊर पैदा कयूं पढ़ाई जो ॿाहिरि वञण जो दुनिया जो सॼो तव्हांजी वॾी महिरबानी बसि भाई तव्हांजो कुर्ब आहे न त मूंखे त बसि सॼी ज़िंदगी खे ईअं माना सम्झो त अखि खणी बि न ॾिठो त चे हीअ हाणे जट हीअ जाइ लीनी जी छा औकात आहे बसि तव्हांजो इहो कुर्ब आहे प्यार आहे जेको मासी खे खणी आयो आहे हिते लाड़काणे में मूंखे उहो माण्हू बि चवंदा आहिनि मासी तूं लाड़काणे जीअं छा जो इहो सॼो ॾींहुं छा थी करे पई पर अॼु मां लाड़काणे में मूंखे आहियां त माना ईअं लॻे थो त मुंहिंजो पंहिंजो शहर आहे ऐं हिते माना माण्हू बि ॾाढा कुर्ब वारा आहिनि माशाल्लाह साईं थेबो साहिब बाबा तव्हां बि कुझु ॻाल्हायो भला मासी माना मां त ईअं चवंदुसि त तव्हां त सदको वञो असां लाड़काणे वारा छो जो तव्हांजा लफ़्ज़ तव्हांजूं ॻाल्हियूं तव्हांजी मोहबत अणमुलायती आहे ऐं हिन वक़्तु जेको कुझु तव्हां सर्व करे रहिया हो तमामु अणलभ आहे ऐं माण्हुनि जे लाइ तमामु लोभाइतो आहे माण्हू तमामु घणो फ़ाइदो वठी रहिया आहिनि ख़ासि करे असां तव्हां जूं शयूं अॻिते बि शेयर करे रहिया आहियूं तॾहिं करे मासी वरी तव्हां तां सदको थियूं असां अबा कुर्बा बसि इहो तव्हांजो प्यार आहे अलाह तव्हांखे हयातियूं ॾियो अलाह तव्हांजे स्कूल महिराण पब्लिक खे अञा वधीक जेको आहे सो तरक़ी करे तव्हांजो स्कूल ऐं साईं जो जेको आहे सो कंट्रोलर साहिबु आहे हिते माशाल्लाह लाड़काणे में मॉनिटरिंग ऑफिसर शायदि अबा असां स्कूल कॾहिं वियासीं कोन असांजे लाइ इहो त माना ईअं सम्झो त कुझु आहे नी न मूंखे त माना नालो ई नथो अचे बसि इहो ई बसि मूंखे शुक्र कंदी आहे त मां चलो न पढ़ियसि पर मुंहिंजा भाणे जूं पढ़िया तव्हां माशाल्लाह एॾे वॾे उहिदनि ते हाणे आहियो त मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे नी अबा थैंक यू मासी थैंक यू अबा हाणे मूंखे इहो थैंक यू बि सेखारे छॾियो अथव पहिरियों मां ईअं बसि हाणे सदको वञा तव्हां तो अलाह तव्हांखे अञा वधीक तरक़ी ॾे मां सदकू